अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में ठाहींदासीं वेजिटेबल हॉट गार्लिक सॉस जी रेसिपी। ही रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 2 टेबल स्पून। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझंदासीं कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून, कटियल साओ बसर आहे 3 टेबल स्पून ऐं असां साए बसर जो वाइट पार्ट हिते यूज़ कयूं था। ये सभु शयूं विझण खां पोइ हाणे कुझु सेकंड्स जे लाइ सौते कंदासीं। ऐं हाणे विझूं था क्यूब्स में कट थियल बसर 1/4 कप, शिमला मिर्च विझूं था 1/4 कप, कटियल गजर आहे 1/3 कप, बंद गोभी आहे 1/3 कप, गोभी आहे 1/2 कप, ऐं हाणे इन सभिनी सब्जियुनि खे 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, सभई सब्जियुनि खे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था लूणु 1 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 3/4 टीस्पून, सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। सभिनी शयुनि खे फ्राई करण खां पोइ हाणे विझूं था पाणी 1 कप, हॉट सॉस आहे 2 टेबल स्पून, सोया सॉस आहे 1 टेबल स्पून, लीमे जो रस आहे 1 टेबल स्पून, ऐं हाणे मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ हाणे असां उॿार अचण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं ई उॿार अचणु लॻो आहे त हाणे असां विझंदासीं कॉर्न स्टार्च 2 टेबल स्पून। तक़रीबन 2 टेबल स्पून पाणी में असां 1/2 टेबल स्पून मकई जो अटो विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे टमाटा विझूं था 1/4 कप, कटियल साओ बसर विझूं था 1/4 कप, ऐं साओ बसर विझण खां पोइ तक़रीबन 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असांजी मज़ेदार वेजिटेबल हॉट गार्लिक सॉस जी रेसिपी सर्विंग जे लाइ तयारु आहे। उम्मीद की था तव्हांखे असांजी ये रेसिपी ज़रूर पसंद आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग।
असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।